सुण साईं, हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी गौर सां ॿुध। पंहिंजो दिलि दिमाग़ ऐं अखियूं कुझु ॾींहं लाइ खोले रख। हिन सॼे घर ते नज़र रख, छो त कंहिं कम सां गिजे केर मां घर मां ॿाहिरि निकितुसि त इहो सिक्को असुल ताड़ में हूंदो त जीअं वच मिले त मां घर में किड़ा ऐं ज़रूरु खिलंदो। इन करे कुझु ध्यानु रख। साईं, मां हिकु मर्द खे किथे थी रोके सघां? छो? तूं कंहिंखां घटि ईंदी आहे? जेकॾहिं बग़ैर इजाज़त इहो सिक्को घर में गिड़े त अंदरि बंदूक पई अथई, खणी सिधो बिभ में ॾिजांइसि, अंडरा असुल ॿाहिरि हुजनिसि। तूं कंहिं मर्द खां घटि ईंदी आहे? हाँ साईं, ख़ुदा कंदो त सिक्को अहिड़ी ग़लती कान कंदो। जेकॾहिं आयो बि सही त मां हुनखे पूरी कोशिशि कंदसि सम्झाइण जी। सिक्को जॾहिं घर में गिड़ियो न त तुंहिंजी का बि ॻाल्हि कोन ॿुधंदो आहे। हिन लाइ चवां थो त मथां दिलगीर थी या बुज़दिल सिधी बंदूक हणिजांइसि। पोइ जेको थियो न कि मां पाण मुंहुं ॾींदुसि, सम्झी न? त पोइ ठीकु आहे साईं, जेकॾहिं तव्हांजो इहो हुकुम आहे न त सिक्को हितां ज़िंदा वापसि कोन्हे वेंदो। सुण साईं, ज़िंदा वञण बि न घुरिजे, छो त हीअ इज़त ऐं ग़ैरत जो मसइलो आहे। जेकॾहिं कुझु बि असां को ग़लती थी त सॼे राज बाग में ख़्वार थी वेंदासीं, ख़ल्क खिलंदी असांजे मथां। इन लाइ चवां थो त होशियारु थी जाए, न काई दिलगीर। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।